हो असां जहिड़ा माण्हू मिलिया थईयो यार, हो असां जहिड़ा माण्हू मिलिया थईयो यार, कसम सां तूं भाग वारो आ, कसम सां तूं भाग वारो आ, हो असां जहिड़ा माण्हू मिलिया थईयो यार। पाकिस्तान जो सुणो सुबुह सिंध ऐं सिंध जो मना मोहिंदड़ टीवी चैनल सेंट टीवी आई सेंट टीवी जे प्रोग्राम लाइव विथ राजा में मुड़ा सभिनी खे चए थो दिलि जी गहराइयुनि सां जी अस्सलाम वालेकुम, वेलकम, ख़ुशि आमदीद, भली कार भली ख़्वाख़्ते पखेर रागले भली करे आयो वे। कीअं आहियो, ख़ुशि आहियो, चाक आहियो, चङा आहियो, भला आहियो। आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां ऐं स्पेशली पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजूं दुआऊं, मुंहिंजो प्यार, मुंहिंजी मोहबत हमेशह अव्हां सां गॾु गॾु हूंदी आहे राति जा 2 कलाक ऐं हिननि 2 कलाकनि में थींदी आहे अव्हां सां मोहबत भरी कचहरी, प्यार भरी कचहरी, ख़ुशियुनि भरी कचहरी। छा कजे, छा कजे, छा कजे। वेल जी कुझु कोन कंदासीं, मोहबतूं वंडींदासीं, प्यार वंडींदासीं ऐं प्यार जी इन्हनि ख़ुशियुनि में ऐं प्यार जे इन्हनि लम्हनि में अव्हांजो जेको अहसासु आहे, जेको मोहबत जेका अव्हांजी लाइव कॉल्स जे ज़रिए ईंदी आहे, उनखे पंहिंजे दिलि जे हार्ड डिस्क में सेव रखंदासीं। हाय 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 हाय, छा कजे, छा कजे। अॼु जो टॉपिक ॾाढो ज़बरदस्त आहे। अॼु मूं सोचियो, बल्कि मां राति हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त क़िस्म जो ख़्वाबु ॾिठो ऐं उन ख़्वाब में मां शेयर नथो करणु चाहियां, पर ख़्वाब ॾाढा कॾहिं कॾहिं ज़बरदस्त नज़र ईंदा आहिनि ज़िंदगीअ में न। सो तव्हांजी ज़िंदगीअ में को अहिड़ो ख़्वाबु जेको तमामु ख़ुशगवार हुजे ऐं मज़े वारो हुजे ऐं उहो ख़्वाबु तव्हांखे यादि बि हुजे ऐं उन ख़्वाब खे सोचे करे तव्हां इहो सोचींदा हुजो काश उहो ख़्वाबु न हक़ीक़त हुजे या अहिड़ो कॾहिं को ख़्वाबु ॾिठो, ज़रूरु प्रोग्राम में शामिल थी पंहिंजे ख़्वाब बाबति ॿुधाईंदा। 02135121764 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज जमा करे सघो था लाइव विथ राजा जो पेज आहे फेसबुक ते, राजा मेमन लिखंदा त लाइव विथ राजा उनजे अॻियां ऑटोमेटिक लिखियलु हूंदो, उहो लिखियलु उन ते तव्हां वञी मैसेज बि करे सघो था, पैगाम बि पंहिंजो पहुचाए सघो था। सो मोहबतूं विराईंदासीं, प्यार विराईंदासीं, ख़ुशियूं विराईंदासीं ऐं ख़ुशियुनि जे अहसास में अव्हांखे शामिलु रखंदासीं। सो हमेशह हिन महफ़िल जो जेको आगाज़ थींदो आहे कंहिं न कंहिं सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे ऐं सूफ़ी कलाम जे लाइ मां ज़रूरु इहो चवंदुमि त जीअं सिंध असांजी जेका धरती आहे इहा सूफ़ियुनि जी धरती आहे। हिन सिंध धरतीअ ते हज़रत लाल शहबाज़ कलंदर आहे ऐं हिन सूफ़ियुनि जी धरतीअ ते हज़रत सचल सरमस्त आहे ऐं शाइरनि जो चवंदुसि त बेताज बादशाह लतीफ़ सरकार आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई असांजी सिंध में मौजूदु आहे ऐं शाह इनायत असां वटि मौजूदु आहे। हीअ सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं सूफ़ीअज़म खे सम्झणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे, पर सूफ़ीअज़म खे सम्झणु जेको माण्हू सम्झी वेंदो आहे उहो पूरी दुनिया खे, पूरी काइनात खे ऐं हर उन माण्हूअ खे सम्झी वेंदो आहे। ऐं ॿी हिकिड़ी हक़ीक़त आहे, तव्हां ज़िंदगीअ में ॾिसंदा आहियो त तव्हांजे आस पास में, तव्हांजे घर में, तव्हांजे मतिलबु आस पास में हिकिड़ो तव्हांजो हीरो हूंदो आहे, जंहिं हीरो खे तव्हां तलाश न करे सघंदा आहियो। हू शेर ॿुधो आहे न, दुनिया बड़ी बावरी पत्थर पूजने जावे, हाय हाय हाय, घर की चक्की कोई ना पूजे जिसका पीसा खाए। वाह। सो घर जी जेका चक्की हूंदी आहे, जंहिंजो असां अटो खाईंदा आहियूं, मानी खाईंदा आहियूं, असां हुनखे पुछंदा ई न आहियूं ऐं असां सिर्फ़ु ॿाहिरि वञी जेको आहे सो ॻोल्हींदा आहियूं वञी कंहिंखे। सो घर में बि तलाश कंदा कयो, पंहिंजे आस पास में तलाश कंदा कयो, पंहिंजे दोस्तनि में तलाश कंदा कयो, उहो हीरो, उहो माण्हू, उहो प्यारो जेको अव्हांखे हिकिड़ी किक ॾेई अव्हांखे किथे पहुचाए सघे थो। सो ज़रूरु अव्हांजी ज़िंदगीअ में काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा जेके अव्हां सां तमामु घणी मोहबत कंदा हूंदा, तव्हांखे घणो कुझु सम्झाईंदा हूंदा, पर अव्हां उन्हनि खे कुझु कोन सम्झंदा हूंदो। सो हमेशह हर माण्हूअ खे मोहबत ॾींदा कयो, प्यारु ॾींदा कयो, हर माण्हू खे ओतिरो ई दर्जो ॾींदा कयो जेको तव्हां वॾे माण्हू खे बि ॾींदा आहियो ऐं पंहिंजे बॉसिस खे बि ॾींदा आहियो। सो गिव एंड टेक आहे। तव्हां जेकॾहिं ज़िंदगीअ में पाण खां नंढे खे तव्हां दड़को ॾींदो या उन खां बदतमीज़ी कंदो, तव्हां खां जेको वॾो हूंदो, तव्हांजो जेको अफ़सर हूंदो, उहो तव्हां खां उहो बदतमीज़ी कंदो ऐं उहा ई तव्हांखे उतां मोट मिलंदी। सो हिन ई दुनिया में सभु को हिसाबु थियणो आहे। कोशिशि कंदा कयो, मोहबतूं वंडींदा कयो, प्यार वंडींदा कयो। प्यार में, ख़ुशियुनि में जेका ज़िंदगी गुज़रंदी आहे उहा ॾाढी ज़बरदस्त गुज़रंदी आहे। सूफ़ी कलाम जी तरफ़ सां हलूं, प्यारो आवाज़ु आहे, प्यारो अंदाज़ आहे। हिन सूफ़ी कलाम खां पोइ राजा मेमन हूंदो, अव्हांजूं लाइव कॉल्स हूंदियूं, अव्हांजो प्यारु हूंदो, अव्हांजूं मोहबत हूंदियूं। इंजॉय कंदा सूफ़ी कलाम खे।
वेलकम बैक अगेन, खुश आमदीद, भलीकार भलीकार भलीकार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजी महफ़िल में भलीकार। सो जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अॼु जो टॉपिक आहे ख्वाब। ज़िंदगीअ में असां ख्वाब ॾाढा ॾिसंदा आहियूं, जेके निंड में ईंदा आहिनि ख्वाब। हू ख्वाब न त जेको ख्वाब ॾिठो आहे उहो पूरो करिणो आहे, ईअं न आहे। ख्वाब जेके निंड में ईंदा आहिनि, ऐं तव्हांजी ज़िंदगीअ में, तव्हांजी निंड में को अहिड़ो ख्वाब आयो जेको तमामु ज़बरदस्त हुजे, यादगार हुजे, उहो तव्हां मूंसां शेयर कजो। 02135121764 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिल थींदो। मैसेज जमा करे सघो था। राजा मेमन जो पेज आहे लाइव विथ राजा जो फेसबुक ते, तव्हां हुनखे जॉइन करे हुन ते मैसेज बि करे सघो था। सो ख्वाब असां ॾाढा ॾिसंदा आहियूं, ऐं असां सुबुह जॾहिं निंड मां उथंदा आहियूं त पोइ कॾहिं कॾहिं ईअं चवंदा आहियूं त काश इहो ख्वाब न हुजे हा, या हक़ीक़त हुजे हा। ऐं कॾहिं कॾहिं अहिड़ा बुरा ख्वाब बि हूंदा आहिनि, माण्हू चवंदा आहिनि यार शुक्र आहे, सुठो आहे, इहो ख्वाब ई हुयो। सो अव्हां ख्वाब ॾिसंदा आहियो, कहिड़े टाइप जा ख्वाब ईंदा आहिनि तव्हांखे, ऐं उन ख्वाबनि में तव्हां छा छा ॾिसंदा आहियो, ऐं कीअं तव्हां उन पंहिंजे ख्वाबनि खे इंजॉय कंदा आहियो पंहिंजी निंड में। सो सभ खां पहिरियां त मां इहो चवंदुमि त जॾहिं अलाह साईं जो शुक्र अदा करणु खपे, जॾहिं माण्हू खे ज़बरदस्त तरीक़े सां, सुठे तरीक़े सां निंड अची थी वञे। ऐं छो त निंड अचणु अॼुकल्ह जे दौर में ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। महांगाई तमामु वधी वई आहे, अॼु बि डॉलर 20 रुपया चढ़ी वियो आहे, सम्झ खां ॿाहिरि आहे। ऐं जॾहिं पेट्रोल महांगो थींदो आहे, जॾहिं महांगाई तमामु घणी थींदी आहे, बिजली महांगी थींदी आहे, त माण्हू खे निंड ई न ईंदी आहे, सोचुनि में, टेंशन में। त हाणे कीअं महीने जो गुज़र सफ़र थींदो, कीअं गाॾी, ज़िंदगी जी गाॾी कीअं हलंदी। सो ख़ैर आहे, ज़िंदगी जी गाॾी खे त हलाइणो आहे, टेंशन में बि हलाइणो आहे ऐं ख़ुशीअ में बि हलाइणो आहे, पर हलाइणो आहे। अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाह दा, केरु आहे? सोहेल राव जो ॿुधायां। जी सोहेल, ख़ुशि आहे? बिल्कुलु ठीकु ठाक आहियां, अल्हम्दुलिल्लाह। कारी वगे माशाल्लाह सभा क्यूट पर नज़र अचो। क्यूट तो नज़र अचां? सभा बस कमेंट लिखी छॾे ठा, वेरी नाइस। वेरी 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 नाइस। ओ गुड गुड। ॿियो छा हाल आहे? दुआ दुआ, तव्हां ॿुधायो ख़ुशि लॻा पिया? हा, मां ख़ुशि लॻो पिया, अल्हम्दुलिल्लाह। ख़ालिद छा यादि पियो करे तोखे? क्यूट क्यूट जेको चई न, तोखे यादि पियो करे। अच्छा, सवेल दुकान बंदि करे, माना इहो बि धंधो पंहिंजो विञायो ईंदो आहे मुंहिंजे करे? छो? अरे हा, ॿियो सभु ख़ैर लॻो पिया। ख्वाब ॾिसंदा आहियो? ख्वाब ख्वाब ॾिसंदा आहियो निंड में? सुबुह जो उथंदो आहे त निंड में ख्वाब ख़तमु हूंदो आहे? हा, कहिड़ो ख्वाब सुठो तो ज़िंदगी में, अहिड़ो यादगार ख्वाब आहे को? खौफ़नाक? कहिड़ो खौफ़नाक? कॾहिं पंहिंजो पाण खे ॾिठई ख्वाब में? पाण खे ॾिसंदो किथां सुबुह ईंदा उते ई सुता पिया। अबा तुम में हाल ना आहे दोस्त। छा कजे छा कजे छा कजे। कल्ह बि ख़ुशी थी था, कलाम गुनगुनाए ॿुधायो? हा, कलाम ॿुधाए गुनगुनाए, हिनखे त खण। हा ॿुधा। कल्ह बि तव्हांखे तव्हां ॿुधायो, कलाम गुनगुनाए ख़ुशी थी ॾाढी। हा, अॼु बि दिलि ते वरी थोरो ॿुधायो गुनगुनाए। हा, तव्हांजी महिरबानी थींदी। ॿियो ॿुधायो न, कहिड़ो कलाम ॿुधाए गुनगुनाए मामा? पर को मोहबत ई ॿुधायो कलाम। मोहबत मां कई न आहे कंहिंसां ज़िंदगीअ में। अॼुकल्ह थी वञे सही मोहबत। तोखे थी वेंदी हूंदी, मूंखे न थींदी आहे। न सही मोहबत ॾे, मोहबत वठि, मोहबत में मज़ो आहे। पंहिंजो ख़्यालु रखजांइ, ठीकु आहे? कहिड़ो ॿुधाए? हल ॿुधाए थो, ॿुधाए थो अबा, ॿुधाए थो अबा, ॿुधाए थो, ठीकु आहे। थैंक यू वेरी मच। हो ही रंग कॾहिं न थी पातो, न की पाए कॾहिं आज़मायो। ही रंग कॾहिं न थी पातो, न की पाए कॾहिं आज़मायो। अॼु कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते, अॼु कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते। हो मुंहिंजा नेण इन्हनि में तोखे ॾिसण था चाहिनि, वाह जो लॻंदो तो ते अॻ में न पाता आहिनि, तो अॻ में न पाता आहिनि। ही रंग कॾहिं न थी पातो, न की पाए कॾहिं आज़मायो। अॼु कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश ते।
हाय छा कजे वेल जी कुछ कोन कंदासीं मोहब्बतूं वंडींदासीं प्यार वंडींदासीं प्यार जे एहसास खे पंहिंजे दिलि जे हार्ड डिस्क में सेव रखंदासीं 02135121764 टेलीफोन नंबर आहे इन नंबर खे तव्हांखे डायल करिणो आहे अॼु पंहिंजी ज़िंदगीअ जा उहे ख्वाब जेके तव्हां निंड में ॾिसंदा आहियो उहे ख्वाब तव्हांखे मूं सां शेयर करिणा आहिनि माण्हुनि सां शेयर करिणा आहिनि ख्वाब ॾाढा ज़िंदगी में सुठा ईंदा आहिनि ऐं जॾहिं सुठा ख्वाब ईंदा आहिनि ऐं सुबुह जॾहिं निंड मां अखि खुलंदी आहे त असां इहो ई चवंदा आहियूं काश इहो ख्वाब न हुजे या हक़ीक़त हुजे पर कॾहिं कॾहिं अहिड़ा बुरा ख्वाब बि अची वेंदा आहिनि ज़िंदगीअ में कॾहिं कॾहिं ख्वाब में तव्हांखे जेको आहे सो जीअं छा चवंदासीं साईं कॾहिं कॾहिं ख्वाब में हीउ इरफ़ान जीअं अची वञे ख्वाब में त माना माण्हू छा माण्हू त वियो न सम्झ में ई न ईंदसि ॻाल्हि त छा थियो सो ख्वाब हमेशह सुठा ई अचनि ज़िंदगीअ में ऐं निंड सुठी अचे त ख्वाब बि सुठा ईंदा आहिनि ऐं जेकर निंड सुठी न आहे त पोइ ख्वाब बि सुठा न आहिनि सो शुकुरु कजे अलाह साईं जो त जॾहिं निंड ज़बरदस्त ईंदी आहे त पोइ ख्वाब बि सुठा अची वेंदा आहिनि सो कॉल्स जो सिलसिलो मौजूदु आहे 02135121764 टेलीफोन नंबर आहे कॉल आहे छा साहब हाँ अच्छा ख़ैर का ॻाल्हि कान्हे का ज़िंदगीअ जो इहो ई आहे शुएब हेॾां अची वियो आहे शुएब रिंद अची वियो आहे खिले पियो अॼु ॾाढो ईअं पेस्ट वेस्ट करे आयो आहे कोई ॾंदड़ ॿंदड़ ॾेई आयो आहे अच्छा ॾंद पिया नज़र अचनि हिन जा अच्छा हूअं सदाईं पीला सावा ॻाढ़ा फिका हूंदा आहिनि अॼु वरी हिन जा वरी हू वरी होॾां हीअं थो करे वरी ख़ुशि थो थिए उहो परियों हेलो इरफ़ान अस्सलाम वालेकुम सर वालेकुम साईं केरु पियो ॻाल्हाए दादू मां नज़ीर अहमद कमरानी साईं कमरानी साहब ख़ुशि आहियो चाक आहियो चङा आहियो भला आहियो सर हा अल्लाह जा ॿाहिरनि जी दुआ दा कीअं पई ज़िंदगी गुज़रे दोस्त जी सर ज़िंदगी कीअं पई गुज़रे सर ज़िंदगी बसि इहो ईअं पई थी गुज़रे जेके हालात ॾिसो पिया असां हींअर महांगाई जे दौर में ज़िंदगी ईअं पई गुज़रे हा हा सर हा अच्छा ख्वाब ॾिसंदा आहियो ख्वाब सर ख्वाब ग़रीब माण्हू त ख्वाब ग़रीब माण्हू निंड त ईंदी आहे न निंड में ख्वाब ॾिसबो आहे ग़रीब माण्हू निंड ईंदी आहे निंड में ख्वाब ॾिसबो आहे ख्वाब त ॾिसंदो आहे पर ख्वाब पूरा किथे था थियनि राजा पूरा न थियनि को अहिड़ो ख्वाब ज़िंदगी में तमामु जो तव्हां सुबुह जो उथी चयो हुजे यार काश इहो ख्वाब न हुजे या हक़ीक़त हुजे ख्वाब में सर इहो ईअं ॿ चकर जेको सो मदीने पाक वञणु थियो आहे माशाल्लाह 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 सुठो ख्वाब ॾाढो ज़बरदस्त ख्वाब हर माण्हूअ जो ख्वाब हा सर चलो अल्लाह साईं तव्हांखे मदीने जल्दी मदीने जो दीदार कराईंदो मुंहिंजी दुआ आहे तव्हांखे साईं तव्हां खां असांखे हिकिड़ी शिकायत आहे न साईं कयो बसि शिकायत इहा ई आहे त तव्हां जेको पाण ख़बर त ॿुधाईंदा आहियो त मां तव्हांजी माइटनि जी पंहिंजे फरमाइश पूरी कोन कंदो आहियां फरमाइश कोन कंदो आहियां पूरी इहो वॾो मसइलो आहे ज़िंदगीअ में मुंहिंजीअ में हाणे इहा शिकायत कंहिंसां कयूं साईं इहा शिकायत न आहे शिकायत इन जो को अज़ालो न आहे अच्छा हा जेकॾहिं तव्हांखे पंहिंजी पसंदि जो को सफ़ा अहिड़ो VIP माना एॾी दिलि थी चए गानो ॿुधणो आहे त पोइ YouTube ते ॿुधो न त हिन शो में मूंखे ख़बर आहे त तव्हांखे छा पसंदि आहे तव्हांजे दिलि वटां कहिड़ा गाना आहिनि उहे सभु सिलेक्ट थी सुठा गाना हूंदा आहिनि चलो साईं वरी बि तव्हां पारो जेको पंहिंजी पसंदि भला ॿुधाइजो ॿुधाए कंहिंजो ॿुधंदे अॼु कलाम ॿुधाए हा ॿुधाए कंहिंजो ॿुधंदे इहो ॿुधाइजो मेहताबल जो पहिरियों आहे मुंहिंजा राबेल जा गुल मुंहिंजा राबेल जा गुल छो शादीअ जो मूड थियो अथई या वरी न साईं शादीशुदा आहियां साईं शादीशुदा वरी ॿीअ जो थियो आहे या मूड अबा सेरा थो ॿुधे ॿिया ॿाहिरि आहिनि साईं खेर त आहे न खेरड़ो आहे न खेर आहे न दोस्त ख्वाब त न ॾिठई शादीअ जो वरी ॿीहर भाउ जी शादी जो इरादो आहे साईं पर भाॼाई ॾोही झलियो बीठी अथई भाउ जी शादी जो इरादो आहे चलो ठीकु आहे तव्हांखे ॿुधाईंदासीं हाज़िर थैंक यू अलाह ख़ुशि करो महिरबानी कुर्ब लख थोरा अधो असां सां गॾु महिरबानी साईं अवां शो में शामिल थिया पाण हिकिड़े सुठे सुहिणे प्यारे गीत जी तरफ़ हलंदासीं प्यारो आवाज़ु आहे प्यारो अंदाज़ आहे गानो कहिड़ो आहे न हू गानो कहिड़ो आहे छा कजे असांजो बीमार थी पियो आहे डायरेक्टर ख़ालिद शाह दिमाग़ कम ई कोन थो करे सफ़ा माना ईअं चए थो मां गरम थी थो वञा मथो सफ़ा गरम थो वञे पोइ ख़ूबसूरत ट्रैक आहे प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे शमन मीराली जो इंजॉय कंदा आहिनि ट्रैक खां वरी वापसि थो अचां केॾांहुं न वञिजो मूंसां गॾु रहिजो कोट केरे जंहिंमें जानी कैद आहे मौला उहे कोट केरे जंहिंमें जानी कैद
ने मुझे दिल भर विन्याए हाल छजा सजी सजी रात सजन थो रोए मुझे लाए सजी सजी रात सजन थो रोए मुझे लाए बुधो अकारो वगो दिल भर कोन थो लाहे मौला उहे कोट करे जंहिं में जान कैद आहे झेड़ा झिड़कू सही सिरते पुछे न कहे सां झेड़ा झिड़कू सही सिरते पुछे न कहे सां अचण का जानिय ते पर वस पहजे ना है अचण का जानिय ते पर वस पहजे ना है बुधो अकारो वगो दिल भर कोन थो लाहे मौला उहे कोट करे जंहिं में जान कैद आहे हो चिंगारी कोई भड़के तो सावन उसे बुझाए सावन जो अगन लगाए उसे कौन बुझाए उसे कौन मिटाए। ॾाढो ज़बरदस्त आहे, मूंखे ॾाढो पसंदि आयो गानो ऐं हिन जो मिसरो बि ॾाढो ज़बरदस्त आहे। हो हमसे मत पूछो कैसे मंदिर टूटा सपनों का हमसे मत पूछो कैसे मंदिर टूटा सपनों का गैरों की बात नहीं है ये किस्सा है अपनों का। छा कजे वैली कुछ कोन कंदासीं, मोहबत वंडींदासीं लाइव कॉल जे ज़रिए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा भाऊ खुश आहियो? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अजब गुल जी जी कहिड़ा हाल आहिनि अजब? ठीकु आहे सबसे अल्हम्दुलिल्लाह। मां ख़ुशि आहियां। ख़ुशि लॻा पियो न पियो लॻा? हा 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 केतिरो ख़ुशि लॻा पियो? तमामु बहितरीन ख़ुशि था लॻो। हिकु ड्रेस तमामु तव्हांखे यादि पए थी। हा 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 बसि कारो वेस पाराइण में तुंहिंजो ई हथु आहे। मुंहिंजो? हा तुंहिंजो वॾो हथु आहे। अॼु माना असां सोचियो तूं कारा कपिड़ा पाईंदो त जाई पाए आहियो। हा न तो सोचियो ई असां पाए आयासीं। वाह वाह बहितरीन राजा भाऊ। ॿियो ख़ैर आहे? ॿियो ख़ैर अजब गुल ख्वाब ॾिसंदो आहे ख्वाब पंहिंजे वक़्तु न हूंदा आहिनि न राजा हा भाऊ। पर को अची रहिया आहिनि त वाह को अहिड़ो यादगार ख्वाब जेको यादि हुजे अञा ताईं। मूंखे अक्सर जेके ख्वाब ईंदा आहिनि उहे भयानक ख्वाब ईंदा आहिनि। हा 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 पंहिंजो पाण खे ॾिसंदो ई आहे ख्वाब में? न हा ॾिसंदो मथां किरंदो आहे हा भयानक ख्वाब ॾिसंदो आहे बसि मथां किरंदो आहे जबलनि में हेॾे इहे भयानक ख्वाब। जबलनि में पहाड़नि में किरंदो आहे पियो? हा मथां किरंदो आहे चोटी खां 2-3 चकर ॾिठो आहे। अरे माना सुठो को ख्वाब न आयो कॾहिं ज़िंदगी में? माना ईअं ऐश्वर्या राय सां वियो हुजी लॉन्ग ड्राइव ते? न न इहे हेॾा शौक़ु न रखंदा हुन सां मिलण। को अहिड़ो ख्वाब न आयो? हाणे उहो त ॾिस न वस में न हूंदो आहे, ख्वाब में त केरु बि अची सघे थो।
हाँ पर इतना छो अचनि बस का दुआ जो वॾी हस्ती नज़र ॾिसूं न। वाह 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 अल्लाह साईं तव्हांखे सुठा ख्वाब ॾेखारींदो मुंहिंजी दुआ गॾु आहे। तव्हां छा थो ॿुधाए कहिड़ो कलाम थो ॿुधाई? गानो ॿुधायो त तव्हां बि मूंखे गानो ॿुधाइजो अॼु। कहिड़ो ॿुधाए? तव्हां ॿुधायो मेहदी हसन जो पुराणो मां ॿुधायां अॻ में। हा ॿुधाए ॿुधाए। ज़िंदगीअ में ख़ुशगुज़ार जे ज़िंदगीअ में ख़ुशगुज़ार जे दर्द दिल अंदर न धार जे ज़िंदगीअ में ख़ुशगुज़ार जे वाह पार में वरी मिली पऊं पार में वरी मिली पऊं रंजिशुन खे कुझु विसार जे वाह रंजिशुन खे कुझु विसार जे वाह अंदर न धार जे वाह छोकरा वाह ज़िंदगीअ में ख़ुशगुज़ार जे वाह वाह छोकरा वाह छोकरे अॼु मत बट भॼी छॾिया। चलो थैंक यू सर थैंक यू। अजब गुल मूंसां गॾु गॾो कंबर शहदाद कोटबा ऐं मेहदी हसन जो ही ॾाढो मूंखे ज़बरदस्त गज़ल लॻंदो आहे। महिरबानी अदा महिरबानी। जो दर्द मिला अपनों से मिला गैरों से शिकायत कौन करे जो जख्म दिया फूलों ने दिया जो जख्म दिया फूलों ने दिया कांटों से शिकायत कौन करे। आय हाय हाय जो दर्द मिला अपनों से मिला गैरों से शिकायत कौन करे। छा कजे वेल जी कुझु कोन कंदासीं मोहबतूं वंडींदासीं प्यार वंडींदासीं प्यार जी ख़ुशियुनि में प्यार जे अहसास में सभिनी खे शामिलु रखंदासीं ऐं घणियूं लाइव कॉल्स हूंदियूं प्रोग्राम में 02135121764 टेलीफोन नंबर इन नंबर खे डायल कंदो प्रोग्राम में शामिलु थींदो मैसेज कंदो लाइव विथ राजा जो पेज आहे फेसबुक ते तव्हां हुनखे जॉइन करणु ते मैसेज बि करे सघो था। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे साईं? उस्मान संजरानी चूअर जमाली खां। कहिड़ा हाल अथई संजरानी साहब? ख़ुशि छा? शुक्र अल्लाह जो। चाक चङो भलो? शुक्र अल्लाह जो। छा कंदो आहे मिठा? सर्विस में आहियूं। सर्विस में आहियो? जी जी। कहिड़ी सर्विस में आहियो? मेडिकल में। मेडिकल में आहियो? डॉक्टर आहियो डिस्पेंसर आहियो नर्सिंग कई आहे छा? डिस्पेंसर आहियो। पंहिंजे ॻोठ में आहियो? जी जी। टीवी जी आवाज़ खे बंदि कयो। जी टीवीअ जी आवाज़ बंदि कर मिठा सुणा। हा ख्वाब ॾिसंदो आहे ख्वाब? जी ख्वाब ॾिसंदो आहे ख्वाब? ख्वाब ज़रूरु ॾिसंदा आहियूं। कहिड़ो अहिड़ो ख्वाब यादगार जेको ज़िंदगीअ में तो कॾहिं न ॾिठो हुजे तव्हां चयो हुजे सुबुह जो उथी त यार काश इहो ख्वाब न हुजे या हक़ीक़त हुजे? ज़िंदगी में हिकिड़ो अहिड़ो ख्वाब ॾिठो जेको दिलि थिए थी उहो ख्वाब हर ॾिसां। हाय कहिड़ो? माशाअल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। इहो त हर माण्हूअ जो ख्वाब हूंदो आहे बेटा। जी जी चलो गुड आहे सुठी ॻाल्हि आहे। नसीबनि वारनि खे मिले थो इंशाअल्लाह अल्लाह साईं तव्हांखे जल्दी जेको आहे सो पंहिंजी ज़ियारत कराईंदो हुते। जी जी दुआ आहे। को कलाम शलाम को गानो शानो ॿुधाए। गानो वारो पाण खे अचे कोन? पाण खे अचे कोन? पाण खे छा अचे भला? मैथामेटिक्स खोड़ो अचे बिके जो 1 2 2 बिडू 4 टिडू 6 अचे इहो? सते जो खोड़ो ॿुधाए। हाँ सते जो खोड़ो ॿुधा सते जो दोस्त गियो गानो वारो पाण खे अचे कोन पोइ गाने जे शो में छो आहे? वाह गानो ई आहे न हिते गानो आहे त बानो आहे न त मज़ो न आहे ज़िंदगीअ में। सो वेल जॾहिं बि अचो त पार्टिसिपेट ज़रूरु कंदा कयो कुझु न कुझु पंहिंजे आवाज़ में अंदाज़ में गुनगुनाए ज़रूरु ॿुधाईंदा कयो। थी सघे थो तव्हांजी आवाज़ सां कंहिं न कंहिंखे जेको आहे सो सुकून मिले। इहो हक़ीक़त आहे त कॾहिं कॾहिं पंहिंजो आवाज़ु पाण खे न वणंदो आहे पर कंहिं ॿिए खे ज़रूरु वणंदो आहे तव्हांजो आवाज़ु। सो अली शाहीन मुंहिंजो प्यारो नंढड़ो इस्लामाबाद में साईं बाबर महमूद भाई बाबर भाई तव्हांखे बि सलाम खोड़ सारा ख़ुशि जो अली शाहीन खे प्यार तमामु घणो प्यार। ऐं जेके हिन वक़्तु मुंहिंजा साइलेंट व्यूअर आहिनि जेके हिन कॉल कंदा आहिनि मैसेज कंदा आहिनि जस्ट वेही प्रोग्राम खे इंजॉय कंदा आहिनि
उन्हनि सभिनी खे भलीकार लाइव विथ राजा में 10 खां 12 ताईं मुंहिंजो शो हूंदो आहे। सूमर अंगारो अरबा ख़मीस राति हफ़्ते जूं 4 रातियूं तव्हां सां मुलाक़ात थींदी आहे ऐं गाना गीत गज़ल ॾाढा ज़बरदस्त हूंदा आहिनि। सिलेक्शन ॾाढी सुठी हूंदी आहे गाननि जी। शाम जो अची साईं ख़ालिद शाह साहब पाण सिलेक्ट कंदो आहे गाना। हैदर जी बि तमामु उन में इनपुट हूंदो आहे। हैदर छजड़ो असांजो जेको प्रोग्राम मैनेजर आहे हुनजी ऐं मूंखां बि थोरो घणो पुछी वठंदा आहिनि त यार कहिड़ो मां पोइ हर्ष थी वेंदी आहे। सो ख़ैर अॼु जेके बि ॻाल्हियूं कयूं पिया, जेके बि कचहरियूं कयूं पिया, इहा ख्वाबनि ते कयूं पिया, छो त ख्वाब ज़िंदगीअ में हमेशह उन्हनि माण्हुनि खे ईंदा आहिनि जेके माण्हू सुठी निंड कंदा आहिनि ऐं आई होप त तव्हां बि सुठी निंड कंदा हूंदो ऐं तव्हांखे सुठा ख्वाब ईंदा हूंदा। पंहिंजो ख्वाब ज़रूरु मूंसां अॼु शेयर कजो। अस्सलाम वालेकुम। साईं केरु आहे? हल साईं बाक़ी NIC नंबर रहिजी उहो बि ॿुधाए। ॿियो ख़ैरु आहे? मां बिल्कुलु ख़ुशि आहियां। छा कंदो आहे दोस्त? जो कुछ नहीं करते वो कमाल करते हैं, ये पता है, ये सुना है आपने कभी? बिल्कुलु तव्हां कमाल कंदा आहियो जो असांखे कॉल कंदा आहियो। बनी मारो आहे। चलो ख्वाब ॾिसंदा आहियो? ख्वाब ख्वाब को बि न आयो आहे ज़िंदगीअ में? छा कजे छा कजे छा कजे। ॿियो ॿुधाए हाल वाल? ॿुधंदा रहंदा आहियो, ॾिसंदा बि आहियो या रुॻो ॿुधंदा आहियो? शौक़ सां ॾिसंदो आहियां। महिरबानी। को कलाम शलाम ॿुधायो, को गानो शानो ॿुधायो। हा इहा जेका ॿुधायो ॿुधायो ॿुधायो। ज़रे ज़रे दिन मेरा दिल टुटी पवंदी। वाह। ज़रे ज़रे दिन मेरा दिल टुटी पवंदी। दिल टुटी त हयाती तव्हां खुटी पवंदी। अला खुटी पवंदी। ज़रे ज़रे दिन मेरा दिल टुटी पवंदी। ज़रे ज़रे दिन मेरा दिल टुटी पवंदी। वाह वाह साईं वाह। ज़रे ज़रे दिन मेरा दिल टुटी पवंदी। दिल टुटी त हयाती खुटी पवंदी। हा खुटी जी। छा कजे छा कजे छा कजे। ठीकु आहे मिठा, ठीकु आहे, थैंक यू। अधो मूंसां गॾु गॾो मूंखे ॾाढो हिकिड़ो ज़बरदस्त गीत यादि अची वियो हिन वक़्तु। हो हर कम कार में बचार मजबूरियूं, हर कम कार में बचार मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं। हो रीत बुखारी जिए जिए जिए, जीत सफ़ा जी जाथे काथे बीहे, हाणे मञींदियूं हार मजबूरियूं, हाणे मञींदियूं हार मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं। हाय हाय। हर कम कार में ॿ-4 मजबूरियूं, हिकिड़े प्यार में हज़ार मजबूरियूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। कहिड़ा हाल आहिनि? सर बिस्मिल्लाह। केरु पियो ॻाल्हाए? पर असद अली मिलानी पर हैदराबाद से। कहिड़ा हाल आहिनि मिठा? ख़ुशि आहीं? सर मालिक आहे तव्हां ॿुधायो कीअं? ठीकु आहे सर? बिल्कुलु ठीकु ठाक। हैदराबाद जे कहिड़े इलाइक़े में, कहिड़े कोने में? सर कासिमाबाद हैदराबाद। भलीकार। कासिमाबाद जी हवाउनि खे राजा मेमण जो मोहबत भरियो सलाम। सर महिरबानी। ख़ुशि। छा कंदा आहियो दोस्त? सर मूंखे जॉब आहे, प्राइवेट जॉब आहे। प्राइवेट जॉब आहे। शो में शामिल थिया आहियो पहिरियां कॾहिं मुंहिंजे में? न सर फर्स्ट टाइम मतलब में कोशिशि कई थी। मूं चयो हींअर तव्हांजो नंबर सुठो लॻो। हा त मूं चयो कॉल कयूं, माशाल्लाह चांस मिली वियो। कुर्ब लख थोरा प्रोग्राम में शामिल थी विया आहियो। ख्वाब ॾिसंदा आहियो ज़िंदगी में? निंड कंदा हूंदो त ख्वाब बि ईंदा हूंदा? सर बिल्कुलु। हाणे ख्वाब त ज़िंदगी में ॾिसो ई आहे, ज़रूरु निंड ईंदी त ख्वाब ईंदा। ख्वाब को अहिड़ो यादगार ख्वाब जेको तव्हां मूंसां शेयर कयो ऐं तव्हां सुबुह जो निंड मां जॾहिं उथिया हुजो या अचानक तव्हांजी अखि खुली हुजे, तव्हां इहो ज़रूरु चयो हुजे त काश इहो ख्वाब न हुजे या हक़ीक़त हुजे? सर रिसेंटली हींअर यादि जेको आहे। हा वाह भला। ख़ैर आहे। कोई गानो शानो ॿुधायो पंहिंजे आवाज़ में? सर तव्हांखे गानो ॿुधाईंदासीं।
बरकत अली बच्चन सर आव कलाम गैला तू मुझो सनम आही मां तुझो सनम आही वाह वाह तू मुझो सनम आही मां तुझो सनम आया तू मुझो जन्म आही मां तुझो जन्म आया तू मुझो सनम आही है मां तुझो सनम आया तू मुझो जन्म आही मां तुझो जन्म आया वाह हो हिक वाट बिन्ही जिया हिक राह वफा आहे तू मुझो हाँ तू मुझो कदम आही तुझो कदम वाह सिंह वाह वाह सिंह वाह तू मुझो सनम आही तुझो सनम आया वाह दोस्तों वाह वाह हो अच वायदो कयूं को सर भिट शाह जी नगरीअ ते अच वायदो कयूं को सर भिट शाह जी नगरीअ में तू मुझो धर्म आही मां तुझो धर्म आया वाह सही वाह सही वाह थैंक यू वेरी मच सर थैंक यू वेरी मच अदो असां सां गॾु पाण हलूं था सनम मारवी जी आवाज़ जी तरफ़ प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़ ट्रैक खे एंजॉय कजो मूंसां गॾु रहिजो जैसी जियारवा कंधे कौन रहम निकरी वेदा दम पर दे डाडो रिंदलाए तू न समझी सगे मुझो प्यार पिरे मुने में हर खुशी तो छिनी हर खुशी तू न समझी सगे मुझो प्यार पिरे दुनिया जो सहिया जार फिरे मुन में हर खुशी तो छिनी हर खुशी तू न समझी सके
सब कुछ तू दिलदार फिरे मुड़ने हर खुशी तोचने हर खुशी तू न समझी सके कंदे याद रोई ज़ारो ज़ार फिरे मुड़ने हर खुशी तोचने हर खुशी तू न समझी सके मुझो प्यार फिरे मुड़ने हर खुशी तोचने हर खुशी हर दुनिया जो सही ज़ार फिरे मुड़ने हर खुशी तोचने हर खुशी तू न समझी सके मुझो प्यार फिरे मुड़ने हर खुशी तोचने हर खुशी तू न समझी सके दिल जा दिलबर दिलरुबा दिल जा दिलबर दिलरुबा दिल याद थी तोखे करे दिल याद थी तोखे करे तू आही मुंहिंजो तू सदा छा कजे दिलरुबा 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 वेलकम अगेन अवां सभिनी खे दिल जी गहराइयुनि सां भलीकार 02135121764 टेलीफोन नंबर इन नंबर खे कंहिं डायल कयो आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केर आहे मां हुस्ना थी ॻाल्हायां कराची मां अदी हुस्ना खे भलीकार था चऊं कराची जे कहिड़े कोने मां कहिड़े इलाइक़े मां बहादुराबाद मां भलीकार अदी हुस्ना छा कंदी आहे मुंहिंजी भेण मां कुकिंग कंदी आहियां कुकिंग कंदी आहे पंहिंजे घर में कंदी आहे या ॿाहिरि कंदी आहे काथे ॿाहिरि कंदी आहियां ॿाहिरि किथे फैमिली में जीअं मुख़्तलिफ़ माना पंहिंजे घर में कुकिंग कंदी आहियां घणी ॾींहं में घणी कुकिंग्स कंदियूं आहियो घणनि घरनि में कंदी आहे कुकिंग 3 घर आहिनि वाह ज़बरदस्त पोइ घणा उहो महीने में घणा ॼण हिकिड़ो घर घणा जे माशाअल्लाह अल्लाह शुक्र ॿारनि जी माना पूरी थी वेंदी आहे ज़बरदस्त उनजी पढ़ाई जो अच्छा सुठो छा पचाईंदी आहे आदि हुस्ना मां हा बिरयानी सभिनी जी पसंदि वाह ज़बरदस्त पोइ असांखे मूंखे कॾहिं थी बिरयानी खाराई पंहिंजे हथनि जी अदा भलीकार सिंधियुनि खे तव्हां ख़बर आहे अदी उन जे लाइ तोखे हिते अचणो पवंदो सिंध टीवीअ में किचन बि आहे उते तूं जेको आहे न असांखे बिरयानी पचाए खाराए सघी थी पंहिंजे भाउ खे बिल्कुलु मां ईंदमि अगरि तव्हां मूंखे सदाईं मां ज़रूरु ईंदमि बसि तोखे प्रोग्राम में कॾहिं पंहिंजे में घुराईंदासीं उन में तोखे कुकिंग कराईंदासीं असां ठीकु आहे अगर मुझे इंशाल्लाह अहिड़ा मिलनि त चांस त भली ॻाल्हि आहे मां पंहिंजे ॿारनि जे लाइ महिनत थी कयां 10 साल थी विया आहिनि चलो सुठी ॻाल्हि आहे वेरी गुड ख्वाब ॾिसंदा आहियो ख्वाब अॻे ॾिसंदी हुअमि हाणे न आहे ॾिसणा अॻे जेके ॾिसंदी हुई कहिड़ा ख्वाब आहे कहिड़ो ख्वाब हो बसि हाणे साफ़ आहिनि ॿारनि जे लाइ मुंहिंजे हस्बैंड जी डेथ थी वई आहे हुन पोइ ॿार ई मुंहिंजे लाइ हर शइ अच्छा निंड कंदा आहियो सही सां अल्हम्दुलिल्लाह पोइ कहिड़े क़िस्म जा ख्वाब ईंदा आहिनि निंड में बसि ॿारनि जा ईंदा आहिनि ॿारनि जे ई ख्वाब ईंदा आहिनि अदीअ खे बसि अदी हुस्ना आई ॿारनि तूं अदी हुस्ना ॿारनि जी आहे बिल्कुलु मां आहे चलो गुड ऐप तुंहिंजो नालो अॼु खां वठी अदी हुस्ना ॿारनि जी 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 कोई गानो त ॿुधाए ॿारनि जे लाइ बस दुआ कयो कि अल्लाह साईं एतिरी हिम्मत ॾे मां पंहिंजे ॿारनि जी चलो अल्लाह साईं तव्हांखे हिम्मत ॾींदो मूंखे गानो त ॿुधायो पंहिंजे ॿारनि जे लाइ
मूंखे आहे न पंहिंजे भाइरनि जे लाइ फरमाइश करी, मूंखे 2 भाइर आहिनि जिन्हनि जा रिश्ता था थियनि। सेरो सेरो ॿारनि जो त इहो ई गानो ईंदो जेको जो शहीद थी विया आहिनि पिशावर सानिया में, उहो ई। कहिड़ो? बाबा मेरे प्यारे बाबा तुम भी मुझको। ठीकु आहे अदी वॾी महिरबानी तुंहिंजी असांजे शो में आई आहे महिरबानी। अदी हुस्ना मूंसां गॾु गॾु हुई बिरयानी जी ॻाल्हि करे वई त बसि छा कजे छा कजे। हया अली मूंसां गॾु जदी अस्सलाम वालेकुम। राजा मेमन वालेकुम अस्सलाम। आप बहुत क्यूट लग रहे हैं ब्लैक ड्रेस में। निभाने वाले ही तो नहीं मिलते, चाहने वाले तो हर मोड़ पर खड़े हैं। थैंक यू वेरी मच हया। एंड इरफान सठियो आहे ये जेके मैसेज ईंदा आहिनि मूं वटि, इहे फेसबुक जे पेज ते ईंदा आहिनि। राजा मेमन लिखंदा त उन ते अॻियां लाइव विथ राजा भी लिखियलु हूंदो, उन पेज ते वेंदा, उन ते इनबॉक्स में मैसेज कंदा, तव्हांजे मैसेज प्रोग्राम में शामिल थी वेंदो। तेरी मोहब्बत को नहीं खेल नहीं समझा, तेरी मोहब्बत को कभी खेल नहीं समझा, वरना खेल तो इतने खेले हैं कि कभी हारे नहीं। वाह। अस्सलाम वालेकुम राजा भाई, कैसे हो? मैं खैर मोहम्मद फ्राम गाजी शाह। थैंक यू अदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। राजा भाई यार नहीं बोल रहे? मौला अली मदद साईं केरा? राजा भाई का जो कौन हैं? केरो? अब्दुर्रहमान चावरो कुशई चाकोई चंगो भलो। अचानक निंड मां झटको ॾेई उथे आज? बारिश थी है ॾाढी। किथे? असांजे कोल बलूचिस्तान गंदाखे में। अच्छा बारिश थी है, पोइ हाणे इहा बारिश हिते बि ईंदी लॻे थो। बारिश अहिड़ी थी आहे ठाहो की बिजली झटका आया 2-3 शो जो इंतज़ार। कल बि तोखे ॾिठो, अॼु बि तोखे ॾिठो थे। हा अॼु न ॾिठो आहे तो? न साईं जो अलाह ख़ैर करे। साईं ख़ालिद शाह खे वीचारो बीमार। हा यार ॾाढो बीमार आहे वीचारो, मथे ते बुखार चढ़ी वियो अथसि सफ़ा। तो हिकिड़ो आहे, हिकिड़ो दोस्त आहे, हिकिड़ो सैयद आहे, उन खे चवां कोई हिनखे को झाड़ ॿार रखाइसि। छा रखाइसि? को शुकर को वण आहे, हिकिड़ो शुकारे मां चाक थींदो इहो? हा साईं पाण सैयद आहे, शुकारे मां किथां थींदो चाक? न न थी वेंदो। दवा खाईंदो त चाक थींदो न बाबा। हर शइ थींदो, हर शइ हर ॻाल्हि हलादी आहे। ख्वाब ॾिसंदो आहे? ख्वाब हा ॾिसंदो आहे। कहिड़ो ख्वाब यादगार आहे जेको तोखे ॾाढो वणंदो आहे यार, इहो वाह जो ख्वाब हो? ख्वाब माना कहिड़ो ख्वाब? ख्वाब त हर ख्वाब ॾिसंदो आहे। निंड कंदो आहे? निंड निंड में कहिड़ा ख्वाब ईंदा अथई? निंड में ख्वाब ईंदा आहिनि कोन दफ़ा न आहे। ॾिसंदो आहे हिकिड़ो माण्हू आहे, हा कारे लिबास में आहे। हा कारे लिबास में आहे, बाक़ी सॾे थो। तोखे सॾे थो? चए थो तूं हेॾे आ, तूं हेॾे छा थो करे? पोइ मां उनखे ॾिसंदो आहे, मतिलबु मां लहींदुसि। चए थो की कुटींदा वेंदा, तूं हेॾे आ। हा वञा वेझे वरी मां हथ न वड़ा त मां जे हथ मां जो उनखे न लॻे, उनजो हथ मूंखे लॻे, मां जो वरी हथ उनखे न लॻे। हा वरी मां अमर सां ॻाल्हि कई, वञा हे ख्वाब मां ॾिठो आहे। बसि पंहिंजो सदको कढाए छॾ, का ॻाल्हि न आहे। ख़ैर अलाह ख़ैर कंदो। ठीकु आहे? ठीक है, मेहरबानी मेहरबानी। अस्सलाम वालेकुम राजा भाई, मेरा मामा तुफैल की शादी है, एक सेहरा प्ले करो। हाज़िर हाज़िर सेहरो कयूं था कोन को प्ले। लुकमान सर चो मेहरबानी। सुनैना मूंसां गॾु आहे। सुनैना चए थी सलाम सर, आई एम सुनैना फ्राम लाड़काना, प्लीज़ अपनी आवाज़ में सॉन्ग बताएं। माँ तुझे हिन कुछ भी नया, मेरी स्वीट स्टूडेंट्स के उनके नाम ले प्लीज़। अली रज़ा, अज़मतुल्लाह, हुब्दार अली, अली हैदर, यूनुस, प्लीज़ डोंट इग्नोर। और सर मैं उम्रे पे जा रही हूँ 24 मार्च को। अल्लाह से तव्हांजो उम्रो नसीब करे, तव्हांखे मुबारक हुजे खोड़ सारी। औरंगज़ेब अली खे भली कार अचूं, जमाली खे बंगुल जमाली मेहरबानी। सलाम राजा भाई, वालेकुम अस्सलाम। मालिक जो है फर्स्ट मैसेज फॉर योर लाइव शो। अजीम है वो लोग जो ज़िंदगी के मुश्किल तरीन लम्हात की कड़वाहट का मज़ा चखने के बावजूद भी कड़वे नहीं होते और शाइस्तगी से बात करते हैं। ज़िंदगी उन्हीं लोगों की वजह से खूबसूरत है। इट्स गुड़िया गुड़िया, थैंक यू वेरी मच। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। राजा भाई कैसे हो? ऐसे ही हो जैसे दिख रहा है। अच्छा, और सुना? और क्या सुनाऊं? तबीयत ठीक है? मैं अजीम बात कर रहा हूँ। कौन बात कर रहा है? अजीम। अजीम है?
जी जी सर, आपका शो बहुत देर से अच्छा लग रहा है, मैं क्या बताऊँ आपको। बहुत देर से अच्छा लग रहा है? जी जी सर। इतना अच्छा लग रहा है कि पाजी बोली विसारे छॾी? जी जी, मैं बोली सब विसारे छॾी सर। छो? जी जी। ॿियो ख़ैरु आहे? ॿियो ख़ैरु लॻो पियो, अलाह शुक्र आहे सर, सभु सही आहे। दुनिया जा अज़ीम इंसान, अज़ीम नालो आहे तुंहिंजो, त छा कंदो आहे? मां छा कंदो आहे सर? छा कंदो आहे? बस ईअं ई वेठा आहियूं सर। अज़ीम आई यार, अज़ीम आई, तू कुझु कोन थो करीं? बस मिली थोरो घणो कमकार। अरे थोरो घणो कहिड़ो कमकार कंदो आहे? ज़मीन जो सर। ज़मीन जो? सर वांदा है। हुकुम कर, हुकुम कर। मुझे भाजी आहे शादी। हाँ। वो खैरो को थोड़ा जमा करो। चओ चओ। ऐं जेके ई मना बार दोस्त सब आया आहिनि, टीवी ते इंतज़ाम ते वेठा आहिनि, मूंखे जेको आहे सो खैरो अॼु को लॻाइजांइ शादाब हिकिड़ो। खैरो असांखे ॿुधाए। ठीकु आहे, ठीकु आहे। तो तव्हां मिड़ी थोरो घणो कुकरो मां ॿुधायां थो, थोरो काल साईं नथा कटियो तूं, ॿुधा असां ॿुधंदासीं तोखे। अॼु होटल बता मोर मूंखे ॾाढी ख़ुशी थी अॼु घोटल बदा मोर मूंखे ॾाढी ख़ुशी थी आया दिल में माण्हू मोर मूंखे ॾाढी ख़ुशी थी। वाह दोस्त वाह। घोटल जा थलाल मूंखे ॾाढी ख़ुशी थी आया दिल में माण्हू मोर मूंखे ॾाढी ख़ुशी थी। आवाज़ गुम थी वियो, थोरो वधाए छा कजे छा कजे छा कजे। थैंक यू वेरी मच दोस्त, थैंक यू। अधु असां गॾु करो। अॼु को सहरो ॾिसूं था, काफ़ी मैसेज आहिनि, अॼु को न को सहरो ॾिसूं था, हाज़ुर तव्हांखे प्ले करे ॿुधाईंदासीं। मैसेज तमामु घणा दोस्तनि जा प्यारनि जा आहिनि ऐं अॼु मैसेज बि पढ़ंदासीं माण्हुनि जा। ऐं सजाद अली जोखियो चए थो अस्सलाम वालेकुम, सजाद अली फ्राम दर्शन चना, महिरबानी अदा को शाइरी मोकिलींदा कयो, का पोइट्री का नज़म ज़रूरु मोकिलींदा कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम राजा भैया। जी भैया। शहर कन्यारी ज़िले सागर का फकीर गुल मोहम्मद। कहिड़ा हाल अथई फकीर गुल मोहम्मद? खंघि छॾे वई आहे तुंहिंजी? बाबा बस छा कयूं, मौसम चेंज आहे न थोरी। मौसम है आशिकाना ए दिल कहीं किसी के कभी न लगाना। हाँ ॿियो ख़ैरु आहे पियो? हा अल्लाह जो शुक्र आहे माशाल्लाह। अॼु जोड़ो तव्हांखे लशपशा लशपशा। अॼु मुंहिंजूं अखियूं भारी थी वियूं आहिनि, ख़बर अथई कंहिंजी नज़र आहे तेज़। ॿुधो नज़र त कोन हूंदी तव्हांखे? न हूंदी आहे, अखियूं ॻाढ़ियूं थी हू थी वियूं आहिनि, भारी थी वियूं आहिनि, वज़नी थी वियूं आहिनि। अच्छा हा तो अल्लाह कंदो सब ठीक हो जाएगा इंशाल्लाह। सब ठीक हो। तू अधु उर्दू थो ॻाल्हाईं, अधु सराइकी थो ॻाल्हाईं, अधु सिंधी थो ॻाल्हाईं। दवा न वरिती अथई अॼु सही सां? बाबा ॿुध इंशाल्लाह सब सही थी वेंदो। दवा खाधी अथई? जी दवा वरिती अथई? बाबा मानी अञा कोन खाधी आहे यार। मानी आहे पोइ दवा खाई पोइ शो बि शामिल थींदो कर न। जी ॿियो ख़ैरु? ॿियो ख़ैरु। ख़्वाब को यादगार ख़्वाब ज़िंदगीअ जो ॾिठो हुजे जेको चवीं त बसि सुबुह जो उथियो हुजे चई यार काश इहो ख़्वाब न हुजे या हक़ीक़त हुजे हा? हाणे राजा भैया ॻाल्हि आहे क्लियर। तव्हांखे तव्हां जेकॾहिं शेयर था कयो न ॻाल्हि, हा तव्हां चओ था हाणे तूं शइ जी पब्लिसिटी थो करी, हाणे छा कयूं? न ॿुधा 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 न इहो अहिड़ो यादि त कोन्हे राजा भैया। कोन्हे को यादि? हलो भला न अहिड़ो यादि कोन्हे। ठीकु। गानो वानो भला ॿुधाए जान छॾा, ज़मानत करा पंहिंजी बि मुंहिंजी बि। ॿुधो मूं तव्हांखे पहिरीं रिक्वेस्ट कई आहे, तव्हां पूरी करे छॾी। हा ठीकु आहे। हा हाणे वरी नई रिक्वेस्ट आहे। हा ठीकु आहे। हा ॿुधो इहो तव्हां मज़ा ई जाम थींदा कयो, वणंदा आहियो। हा इहो अर्ज़ाद सिंध टीवी जी पेशकश में हा मंज़ूर सकीरानी सां सिंधी आवाज़ में हा
मतलब जा सब माण्हू यार हाँ। केर तो पंहिंजे लाइ मरे। वाह 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 वाह। हाँ सच्ची माना इहो ऑन एयर कयो। ओके ओके ठीक आ। मतलब जा सब माण्हू यार केर तो कंहिंजे लाइ मरे। ठीक आ। हलो जी ॻाल्हि आई आहे मतलब जी, त पोइ दर्द मतलब जो हिस्सो आहे, त हलूं था हिकिड़ी ख़ूबसूरत दर्द जी तरफ़। दर्द आहे मास्टर फ़तेह खे ॾिसूं ऐं ॿुधूं त मास्टर फ़तेह कहिड़ो दर्द थो ॿुधाए तव्हांखे। अजयन दे आसरा, अजयन दे आसरा है, या त दीदार दे या छिनी छदे सफा। अजयन दे आसरा है, अजयन दे आसरा है, या त मुखे प्यार दे या त का दे सदा। अजयन दे आसरा है, अजयन दे आसरा है, या त मुखे प्यार दे या त का दे सदा। अजयन दे आसरा है, अजयन दे आसरा है, या त मुखे प्यार दे या त का दे सजा। अजयन दे आसरा है, अजयन दे आसरा है, या त मुखे प्यार दे या त का दे सजा।
हो दूर तुमसे रहूं तो हो बेचैनिया, धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना, धीरे धीरे से दिल को चुराना, तुमसे प्यार हमें है कितना जाने जाना, तुमसे मिलकर तुमको है बताना, हो जब से तुम्हें देखा दिल को कहीं आराम नहीं, एक तेरे सिवा इस दिल में कोई और नाम नहीं, अरे आजा आजा अब कैसा शर्माना, तुमसे मिलकर तुमको है बताना। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केर आहे? राबिया। राबिया किथा? तव्हां पाण सुञाणो? किथा किथा किथा? मेमण मेमण। मेमण मेमण किथा? माइटणी मुंहिंजी किथा? चेटियन ता। ए खुशा? अल्लाह जो शुक्र आहे। आवाज़ ये छो थियो अथई? राबिया मेमण असांजी केटियन जी पुराणी उनजी मेकअप आर्टिस्ट हूंदी। चलो उहा त न आहे पर हाणे मुंहिंजे ख़्याल सां उनजो आवाज़ न पियो लॻे। सो वेल थैंक यू वेरी मच। अवां शो में शामिल थिया वरी काॾे गुम थी वई माइटणी? गम 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 गम। ख़ैर आहे का ॻाल्हि कान्हे का, ख़ुशि हुजो सदा सलामत रहो जिथे बि हुजो। तो 021351211764 टेलीफोन नंबर, इन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में शामिल थींदो। मैसेज अवां कंदो राजा मेमन पेज आहे लाइव विथ राजा जो, उन ते तव्हां मैसेज भी करे सघो था। हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वासलाम अदा छा वाला? अदा 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 बिस्मिल्लाह। खुश आयो तबियत सही आहे? बिल्कुलु ठीकु ठाक। केरु पियो ॻाल्हाए? नोएडा कॉलोनी बुधो कश्मीर। कश्मीर खां मुस्तफ़ा। जुल्फ़कार समो। जुल्फ़कार समो साहब। जुल्फ़कार समो साहब खे भली कार था चऊं। ख़ुशि आहियो साईं? वॾी महिरबानी। अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो छा कंदो आहे मुंहिंजो दोस्त जुल्फ़कार समो? भाई स्टडी कयूं था। स्टडी कयो था? हाँ जी जी अप्लाई वगैरह क्यों था? दुआ कयो। चलो अल्लाह मालिक है, अल्लाह मालिक है, अल्लाह मालिक है। ज़िंदगी में कॾहिं भी हार न मञिजे। बिल्कुलु साईं। चलो वेरी गुड। भली कार शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो? हाँ सर घणो ॾिसंदा आहियूं। अॼु वॾे टाइम खां बाद तव्हांजी कॉल। वॾे टाइम खां बाद तव्हांजी कॉल लॻी आहे। वॾे टाइम खां छो बाद में लॻी आहे? पहिरियां छो लॻी? अलाए न लॻंदी आहे छा कयूं। चलो गुड। भली कार। ख़ुशि आहियां? ॿियो अल्हम्दुलिल्लाह। चलो चलो मां ठीकु आहियां। को कॾहिं अहिड़ो ज़िंदगीअ में अहिड़ो ख्वाबु ॾिठई निंड में जेको सुबुह जो उथी वरी चयो जी यार काश अॼु मुंहिंजी अखि न खुलिया, इहो ख्वाब में ई हुजां? यार ख्वाब त पोइ ॾिसंदा आहियूं, यादि न रहंदा आहिनि, विसरी वेंदा आहिनि। हा विसरी वेंदा। हाय ख्वाबनि खे कॾहिं कॾहिं यादि कजे मिठा। चवंदा आहिनि न टिकटॉक ते हिकिड़ी वीडियो आई। हा तो शायरी करे तो आप क्या देखें थके हारे लोग ऐसे सोते हैं कि मर जाते हैं। वाह वाह साईं वाह। ठीक है खेल हो पिया। दुआ दुआ तुंहिंजी। और असांखे गानो ॿुधायो। तव्हांखे गानो ॿुधायां? कहिड़ो गानो ॿुधायां? जेको बसि हो दर्द दिल में यार न थई, तॾहिं त दिल दुखाई थो, तोखे भी गम मिले का ख़बर पवई, दर्द दिल में यार न थई। सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिल साणिया, रोई रोई सुकी वियो अखियुनि जो पाणिया। ओ सही सही सूरत थी पई मुंहिंजी दिल साणिया, रोई रोई सुकी वियो अखियुनि जो पाणिया। मुंहिंजे हिन रोअण खे पिरी हो, मुंहिंजे हिन रोअण खे पिरी तू सफ़ा भोग भाई थो, तोखे भी गम मिले का ख़बर पवई, दर्द दिल में यार न थई। हेलो। हाँ सर वाह 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 दिल खुश करे छॾियो। ओके ख़ुशि हुजो साईं, ख़ुशि हुजो सदा सलामत सदा सलामत। महिरबानी। अदो मूंसां गॾु गॾु हुयो कश्मीर खां। चई यार गानो ॿुधा। मुंहिंजी बि दिलि चयो हिन दोस्त खे ॿुधायूं, वीचारो अप्लाई करे पियो, नौकिरी नथी मिले, इनजे करे परेशानी बि तमामु घणी हूंदी आहे हर माण्हूअ खे। ऐं हर माण्हू खे हिकिड़ी परेशानी न हूंदी आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जी परेशानियूं हूंदियूं आहिनि। बेरोज़गारी तमामु वॾी परेशानी आहे जेकॾहिं माण्हू बेरोज़गार आहे त। उनखां अलावा जेके परेशानियूं आहिनि उहे घर जूं बि परेशानियूं हूंदियूं आहिनि, ॿारनि जूं बि हूंदियूं आहिनि, उन्हनि जी एजुकेशन हूंदी आहे ॿारनि जी,
ऐं छा कजे आयो आहे शाह साहब जो दोस्त। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। छा हाल आहे? ख़ैर आहे। हाफ़िज़ मज़हर चंडियो के बि थो ॻाल्हायां। केरु थो ॻाल्हाए? हाफ़िज़ मज़हर चंडियो। हाफ़िज़ ख़ुशि आहे? ख़ैर दुआ शुक्र आहे। चाक चङो भलो? अमन पर दुआऊं। शो ॿुधी पियो या न? जी शो ॿुधी पियो या न? हा छो नथो ॿुधां। हा हा मानी खाधी अथई? बाक़ाइदे। छा खाधई अॼु भाॼी मानी छा हो? मच्छी ऐं चांवरनि जी मानी। मच्छी ऐं चांवरनि जी मानी मज़ो वरितो अथई? हा बाक़ाइदे। चलो गुड आहे। ख्वाब ॾिसंदो आहे? हा ॾिसंदो आहियां। कहिड़ो अहिड़ो ख्वाब आहे जेको यादगार ज़िंदगीअ में रहियो? ज़िंदगी में यादि ख्वाब अचे कोन थो। कहिड़ो ख्वाब कहिड़ो ॿुधाए? ख्वाब नथो को गानो ॿुधाए भला। ख्वाब नथो ॿुधाई त गानो ॿुधायां? हा हा कोशिश कयां थो। कोशिश कर। तो जहिड़ो दिलदारा मुंहिंजो यारा ॿियो छा खपे नाज़ा मूंखे पंहिंजे नसीब ते कुर्ब थी कया केॾा ग़रीब ते तो जहिड़ो दिलदारा मुंहिंजो यारा ॿियो छा खपे। वाह सी वाह। तो कढा मां कान कंहिंजी छो कयां परवाह मां छो कढा मां कान कंहिंजी छो कयां परवाह मां थी अचे ख़ुशबू मूंखे पंहिंजे हिन साह मां थी अचे ख़ुशबू मूंखे पंहिंजे हिन साह मां मिलियो हीर निहारा दिलदारा ॿियो छा खपे मिलियो हीर निहारा दिलदारा ॿियो छा खपे नाज़ा मूंखे पंहिंजे नसीब ते कुर्ब थी कया केॾा ग़रीब ते जहिड़ो दिलदारा मुंहिंजो यारा ॿियो छा खपे मूंसां गॾु यारा हीरी अबाचो। हेलो हाफ़िज़ साईं। अॼु माना कलाम सॼो ॿुधाईंदे? हा गाना मूंखे जेके बि मां ॻाईंदो आहियां सभु मूंखे यादि हूंदा आहिनि सॼा पर बसि करे मां चवंदो हाणे एतिरो बिल जो टाइम न वठो त ॿिया। चलो महिरबानी मिठा महिरबानी। थैंक यू वेरी मच। राबिया ज़ुहैब मूंसां गॾु आहे। राबिया ज़ुहैब कहिड़ा हाल आहिनि? राबिया असांजी पुराणी जेका आहे सो कुलीग ऐं शादी खां पोइ त वरी गायब बि थी वई। सो कहिड़ा हाल आहिनि राबिया? ठीकु आहे? त बि ठीकु आहे। तुंहिंजी कॉल आई कॉल कटिजी वई छो 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 छो? ख़ैर हलूं था हिकिड़ी ख़ूबसूरत गाने तरफ़। प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे अहमद मुग़ल जो। ॻाल्हि आहे दर्द जी। अॼु दर्द आहे दर्द बसि इंजॉय कंदा दर्द खे। दर्द रखी दिल में हीअं जीअणो पवंदो आहे सब दर्द रखी दिल में हीअं जीअणो पवंदो आहे छो पियो रोई कोई पुछे न छो पियो रोई कोई पुछे न तो ते को इल्ज़ाम अचे न कीअं खणा चुप रहणो पवंदो आहे सब दर्द रखी दिल में हीअं जीअणो पवंदो आहे छो पियो रोई कोई पुछे न छो पियो रोई कोई पुछे न तो ते को इल्ज़ाम अचे न नाम कीअं खणा चुप रहणो पवंदो आहे सब दर्द रखी दिल में हीअं जीअणो पवंदो आहे
ख़ातिर तुझे दर्दन आहे रोआरियो कीअं कयां मां ज़ाहिर लुड़क पंहिंजा पीअणा पवन था तुंहिंजी ख़ुशीअ जे ख़ातिर तुझे दर्दन आहे रोआरियो कीअं कयां मां ज़ाहिर दुनिया साम्हूं ख़ुशि थी हीअं खिलणो पवंदो आहे दुनिया साम्हूं ख़ुशि थी हीअं खिलणो पवंदो आहे छो पियो रोई कोई पुछे न छो पियो रोई कोई पुछे न तो ते को इल्ज़ाम अचे न तुंहिंजो नाम मां कीअं खणा चुप रहणो पवंदो आहे सभु दर्द रखी दिलि में हीअं जीअणो पवंदो आहे ज़िंदगी ॿई गॾिजी गुज़ारियूं हिन दिलि जी हसरत हुई हीअं लॻे थो ख़्वाब हुयो को जेका तुंहिंजी मोहबत हुई ज़िंदगी ॿई गॾिजी गुज़ारियूं हिन दिलि जी हसरत हुई हीअं लॻे थो ख़्वाब हुयो को जेका तुंहिंजी मोहबत हुई बसि तुंहिंजे यादुनि सां पोइ मुंहुं ॾियणो पवंदो आहे सभु दर्द रखी दिलि में हीअं जीअणो पवंदो आहे वेलकम जी अगेन खुश आमदीद भली कार अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में अवां जो प्यार अवां जो मोहब्बतूं अवां जो ख़ुशियूं अवां जो एहसास इन महफ़िल में शामिल है कुछ मैसेज प्रोग्राम में शामिल रखूं उन खां पोइ लाइव विथ राजा जी लाइव फोन एक्सप्रेस जो आगाज़ कंदासीं ऐं दिलबर सिंधी है हाय राजा भा एम सिंगर दिलबर सिंधी प्लीज़ चांस मी फॉर सिंगिंग इन सलाम सिंध प्रोग्राम अदा सलाम सिंध जो डायरेक्टर बियो है असांजो शो है असां जॾहिं प्रोग्राम में गेस्ट घुराइण शुरू कंदासीं त हाज़ुर तोखे पाण चांस ज़रूरु ॾींदासीं ज़ुबैर जरवार के भली कार था चऊं थैंक यू वेरी मच ज़ुबैर आयत नूर मूसा गदाए भाई आपका शो बहुत अच्छा है आपका स्टाइल आपका बोलना अच्छा अस्सलाम वालेकुम आज पहली बार आपके शो में मैसेज कर रही हूँ आप बहुत अच्छे हो आयत नूर मूसा गदाए थैंक यू वेरी मच आयत ज़ुबैर जरवार लिखे तो मैं दर्द की एक किताब हूँ मुझे क्या करोगे खोल के मुझे ज़िंदगी से गिला नहीं जिसे चाहा था वो मिला नहीं लगी चोट जो दिल पे इश्क की अभी ज़ख्म वो भरा नहीं मेरे हौसले का कमाल देख मेरी सादगी का जमाल देख जिस शख्स ने मुझको भुला दिया उस शख्स से मुझको गिला नहीं रहे वो खुश सदा बस ये है दुआ मेरी किस्मत में वो था नहीं इसलिए वो मुझको मिला नहीं आई एम ज़ुबैर अहमद जरवार फ्राम टंडो अलयार थैंक यू वेरी मच सर काशिफ अली ढक्कन के भली कार था चऊं मां लिखियो है त बेवफ़ा ऐं बेबका आ ज़िंदगी बेवफ़ा ऐं बेबका आ ज़िंदगी थी अता पर ॼण ख़ता आ ज़िंदगी अणगणा ऐं अणकथिया ही ख्वाब छो अणझलिया ऐं अणपलिया ही अज़ाब छो आ इजाज़त सवाल न जवाब जी हित बि आ ऐं हुत बि आ सज़ा आ ज़िंदगी महिरबानी साईं काशिफ ढक्कन साहब ऐं साजिद अली जोखियो के भली कार था चऊं तेरी मोहब्बत को कभी खेल नहीं समझा वरना खेल तो इतने खेले हैं कि कभी हारे नहीं थैंक यू अदा ऐं अज़ीज़ बलोच मेहरबानी आज क्यों हमसे खफा बैठे हो सुनैना चेदी राजा कैसे हो फ्राम लाड़काना मां ठीक आहियां तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं आहियां ऐं वॾेरी सुमैया खान है अव्हांखे भली कार थो चवां अव्हां चयो आहे त साईं कैसे हो आप बहुत अच्छे लगते हैं मुझको और आपका प्रोग्राम बहुत अच्छा है थैंक यू वेरी मच वॾेरी सदा सलामत दुआउनि में यादि
दुआउनि में यादि। थैंक यू वेरी मच शो में शामिल आहियो। वठूं था कॉल ऐं लाइव विथ राजा लाइव फ़ोन एक्सप्रेस जो आगाज़ करे था छॾियूं पाण। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सुञाणो था तव्हां मूंखे? जी जी मां सुञा थो। केरु? ए तूं अदी कलसूम आई? हैं कलसूम? न कलसूम असांजे घर जेका कमु करण ईंदी आहे उहा ई? न आऊं कीअं सुञाणियो तोखे? सुमेरा या के बबड़ो या हां सुमेरा मिसेस आके बबड़ो। मिसेस आके बबड़ो किथां? बस मां हैदराबाद मां गाड़ी खाते। अदी खुश आई? अल्हम्दुलिल्लाह। चाक चंगी भली। ओ साकिब बबड़े वाली जेका भाउ जी जेका वाइफ। हां खुश आ? अल्लाह का शुक्र है। ए अदो साकिब खुश आ? अल्हम्दुलिल्लाह। काथे पियो दर्द वंडे पांजो अजकल? को दर्द कोने अल्हम्दुलिल्लाह। चलो बियो अदी खुश लगी पे आ। साकिब न आकिब साकिब जो भा आकिब। हां साकिब जी गाल तो कया। साकिब किथे तो दर्द वंडे? अल्हम्दुलिल्लाह जिना त हिते ही अने हिते ही है। अच्छा अज गोले लधई मुखे अची हिते भी। अच्छा तो गोले लधो न? मुलाकात थी वई त आज मुलाकात थी वई सिंध टीवी ते। हां ता उते छो छड्यो? वाह उते छड्यो वरी हिते अची आ। हिते छो हुते गाल भाई एड़ी है। बियो खेर है अदी? अल्लाह जो शुक्र है। चलो आज ख्वाब जी गाल है तो ख्वाब ॾिसंदा आहियो? जी अल्हम्दुलिल्लाह। कोई अहिड़ो ख्वाब ॿुधाए जेको ज़िंदगी में ॾाढो ज़बरदस्त लॻो हुजे तोखे यादि हुजे? न अहिड़ो त ख़ासि कोन्हे ॾिठो। ख्वाब को ॾिठो ई न आहे? न अहिड़ो ख़ासि कोन्हे ॾिठो। ख़ासि कोन ॾिठो आम ॾिठो ईअं मिड़ई? ईअं मज़दा बस्ते? हाल ठीकु आहे। कोई गानो शानो ॿुधाए का शाइरी ॿुधा भला। हर जाए फिरी हर महफिल में मुझे तुझी कमी महसूस थी थे। वाह पानी वाणी दे पुट। हाँ जी। हाँ बस हो तू मूंखां ही विछड़ी वियो आ गुलशन सारो जड़ी वियो ओ सा खुशबू रही ना है गुल में वाह 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 दी वाह 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 वाह। चलो खुश हो। थैंक यू वेरी मच। सदा सलामत अल्लाह से खुश रखे। दी असां सां गॾु मिसिस आकिब बबड़ो थैंक यू। लाइव विथ राजा लाइव फ़ोन एक्सप्रेस जो आगाज़ था कयूं। अवां लाइव कॉल सुनियूं कंटिन्यू मुझे शो में। कोशिश कजो टेलीविज़न जी आवाज़ के बिल्कुल बंद रखजो। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। साईं न सुञा तो कोन केर पियो ॻाल्हाए? साईं गुलाम जो मिठी लगे मुखार जुड़े जो। केड़ा हाल आहिनि साईं? खुश आहियो जुड़े साहब? साईं अल्हम्दुलिल्लाह खुश है। बिल्कुल ठीक ठाक। अवांजे दिलनि में अवांजे साम्हूं मिठा। साईं कुछ मोहब्बत ॾियो मोहब्बत वठो। मोहब्बत दे मोहब्बत वठ मोहब्बत में मज़ो आहे। बिल्कुल साईं। ख्वाब ॾिसंदा आहियो? ख्वाब असां ख्वाब त लाज़मी इंसान है। कोई यादगार ख्वाब ज़िंदगी जो ॿुधायो असांखे शेयर कयो। असां यादगार त ख्वाब काफ़ी आहिनि पर यादि कोन नथो अचे। यादि नथो अचे। हलो को कलाम ॿुधाए छॾियो को गानो ॿुधाए छॾियो। ठीक है तव्हांखे हिकिड़ो गज़ल ॿुधायूं था। ॿुधायो। वठी हर हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो। गानो गुनगुनाए ॿुधाए। वठी हर हर गज़ल ॿुधायूं था। वठी हर हर ईअं ॿुधाए। जन्म वरबो मिठा महरान। गाए ॿुधा। वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो। हाँ ख़त्म ऊंधाए थी विंदी चिटी चांदान में मिलबो। पंहिंजी जा जंग आ जारी सा थींदी नेठ सोबारी मरी विंदा मिड़ई मारे सची सुरहान में मिलबो। वाह। क्या जे कौम ता कुर्बान उन्हनि जा नाम हैं एहसान शहीदन जे रेते रत सां रते लालान में मिलबो मिठा महरान में मिलबो। हुजे यूरोप या लबनान जिते मारियो वियो इंसान उन्हीं माण्हू संदे अरमान रत छाण में मिलबो मिठा महरान में मिलबो। मिठा महरान में मिलबो। वठी हर हर जन्म वरबो मिठा महरान में मिलबो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं केर पियो ॻाल्हाए? जी ज़ुबैर मैं दरवाजा मिलाया का। ए केड़ा हाल आहिनि ज़ुबैर? खुश आ? चाक चंगो भलो? जी ज़बरदस्त अल्लाह का शुक्र है। कीअं ज़िंदगी कीअं पई गुज़रे? सुठी पई गुज़रे माशाल्लाह। ख्वाब ॾिसंदो आहे? ख्वाब ख्वाब तो ईंदा आहिनि कॾहिं कॾहिं।
कॾहिं कॾहिं कहिड़ा ख्वाब ईंदा आहिनि? सुठा कॾहिं ख़राब। कॾहिं सना आई अथई ख्वाब में? सना आई अथई कॾहिं ख्वाब में? जी बिल्कुल। ख़ुशि थो थिए? हा ॿियो ख़ैर आहे? ॿियो ख़ैर आहे सभु। चलो ख़ुशि हुजो, सदा सलामत हुजो। कोई कलाम कोई गानो शानो ॿुधाए। कलाम तकिड़ो यादि कोन पियो अचे। हा तकिड़ो यादि कोन पियो अचे को। तकिड़ो यादि नथो अचे? तकिड़ो त पोइ कॾहिं ॿुधाईंदे पोइ? नेक्स्ट वीक यादि कंदा पोइ ॿुधाईंदुसि। हा चलो ख़्यालु रखिजो पंहिंजो। ठीकु आहे? थैंक यू वेरी मच। अदो ज़ुबैर अहमद जरवार असां सां गॾु गॾु टंडो हलाया रखां ऐं अॼु माइक मूंखे ॾाढी तकलीफ़ ॾिनी आहे। ख़ैर का ॻाल्हि कान्हे का। नेक्स्ट कॉलर अस्सलाम वालेकुम। अब टीवी जो आवाज़ बंदि कर दोस्तों, न त कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी। हेलो छा कजे छा कजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सजी फरमाइश करणी घर। ए फरमाइश मां पंहिंजे घर वारनि जी पूरी कोन कंदो आहियां। तूं केरु पियो ॻाल्हाई? सर मां आफ्ताब पियो ॻाल्हायां शेरपुर मीर। आफ्ताब ख़ुशि आहीं? चाक चङो भलो? दो दो अल्लाह जा सर कुछ सब सही आहे। कीअं पई ज़िंदगी गुज़री? सर अल्लाह जा सर ब्लैक जोड़ो पातल आहे। अॼु कारो जोड़ो पा मुंहिंजी फरमाइश। ए रंग कदे नहीं पाया न की पाके कदे आज़माया। ए अॼु काला जोड़ा पा साडी फरमाइश ते। बिल्कुल बिल्कुल। हा रे हा ख़ुशि हुजो ख़ुशि हुजो। महिरबानी साईं महिरबानी महिरबानी लख थोरा। छा कजे छा कजे। नेक्स्ट कॉलर जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु पियो ॻाल्हाए? नदीम पियो ॻाल्हायां चंबर खां। बदीन खां केरु? नदीम चंबर खां। चंबड़ खां? जी जी। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहीं? हा दादा तव्हां ख़ुशि आहियो? मां ठीकु अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं दोस्त। हा ख्वाब अलॻि ख्वाब ॾिसंदो आहे ख्वाब? ख्वाब ॾिसंदो आहे ख्वाब? हा पर ख्वाब ॾिसां कॾहिं कॾहिं। कोई यादगार ख्वाब को ज़िंदगीअ जो को अहिड़ो हुजे जेको यादि हुजे तव्हांखे? हा पर विसरे वञे एतिरो ॾिसां। को गानो ॿुधाए को गानो वानो ॿुधाए। पर गानो यादि कोन्हे। छा यादि? यादि सबक़ यादि अथई पहिरें पके जो? सबक़? हा सबक़ यादि आहे। सबक़ यादि आहे? सुभाणे पेपर अथई सही सां पेपर ॾेई अचिजांइ ठीकु आहे? ओके ओके थैंक यू वेरी मच साईं। कुझु बि यादि न आहे, गानो बि यादि न आहे, ख्वाब बि यादि न आहे। ज़िंदगी असां वांगुरु माना तेल आहे, तेल महांगो आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं ख़ुशि आहियो? साईं अल्हम्दुलिल्लाह। केरु पियो ॻाल्हाए? मां शहबाज जमाली। शहबाज जमाली। जमाली साहब टीवी आवाज़ बंद कर। लव यू सर। लव यू सर। लव यू। टीवी आवाज़ बंद सर। थैंक यू सर। टीवी जो आवाज़ बंद सर। बंद थियो। कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह। ख़ुशि आहियो सर जी? सब खैर सर जी। किथां पिया ॻाल्हायो? अल्हम्दुलिल्लाह। ॾाढो मज़ो पियो अचे तव्हां प्रोग्राम में। ॾाढो मज़ो पियो अचे। हा हाय 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 हाय। छा किथां ॻाल्हाई? कहिड़े शहर खां पियो? दादू दादू। ए दादू दादू जादू जादू दादू 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 जादू कयो। छा कंदो आहे जमाली साहब? छा कंदो आहे? हसमुख माण्हू आहे। वणे पियो अॼु मूंखे। तूं बि गरीब मज़दूरी कंदो आहियां घर ते टीवी में तव्हांखे ॾिसां पियो। ॾाढो मज़ो पियो अचे। हाय 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 हाय। छा कजे? कसम तव्हां सां गॾु हुजां। मूंखे घुरायो छो नथा घुरायो? ख़ुशि हुजनि जीअं सदा लाड़ उतरजनि। तोखे घुराया त मूंखे सन टीवी वारा कढे छॾनि। तूं एॾो टैलेंटेड माण्हू, एॾो खिलणो माण्हू हिते जी बीह त माना मूंखे कढे छॾनि। तोखां प्रोग्राम कराए कॾहिं न आऊं तव्हांजी फोन ब्लॉक करे छॾींदुसि। लव यू सर। लव यू सर। लव यू। वरी चई लव यू सर। लव यू। लव यू लव यू। जिए शहबाज जमाली। लव यू। ए जमाली पाड़ के जमाली जिए जिए। हल बाबा वाले शहबाज वाले भले तुझी मर्ज़ी। ओके ओके तुझी मर्ज़ी जीअं दिलि चवे। छा कजे कॉल ॾेई वठ। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो। अस्सलाम वालेकुम। साईं
अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। केर पियो ॻाल्हाए? सब खैर जानी मिठा। केर पियो ॻाल्हाए? अफजल पियो ॻाल्हायां। हाँ अफजल पियो ॻाल्हायां सर। अफजल किथां? जी राजा भट्टी था ॻाल्हायो? जी जी राजा भट्टी ना है, राजा मेमूण है। हाँ हाँ केड़ो भट्टी ॾिठई वरी हिते? छा कजे छा कजे छा कजे। नेक्स्ट कॉलर तरफ सां जी। अस्सलाम वालेकुम। बाय टाटा। टीवी जो आवाज़ बंद कयो न त कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी। सना मीरपुर माथेलो मां भाई पार्लर ते ॾाढी अॼुकल्ह मसरूफ़ आहे ऐं चए थी मां कॉल नथी करे सघां। पार्लर ते अॼु कमु घणो अची वियो आहे, वॾो अची वियो आहे, हीअ थी वियो आहे, हू थी वियो आहे। अस्सलाम वालेकुम। हाँ टीवी जो आवाज़ खुलियो पियो। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो छा कजे छा कजे छा कजे। पंहिंजो ख़्यालु रखिजो। थैंक यू वेरी मच। ऐं तमामु घणा मैसेज आहिनि महफ़िल में। आयत महिरबानी तव्हां ॿीहर मैसेज कयो। वहीद अली हुजण साहब थैंक यू वेरी मच। नेक्स्ट कॉलर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बादशाह छा कुकड़ पियो विढ़ाई? छा पियो करी? माना छा हो इहो ज़िंदगी में? अहिड़ो कहिड़ो आवाज़ हो पोयां? हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केर? मां ठीक आहियां। केर पियो ॻाल्हाए? हाँ जी जी केर? साईं 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 बिस्मिल्लाह। सूमर ताईं ख़ुशि आहियो? कीअं पई ज़िंदगी गुज़रे अहिड़ी महांगाईअ में? ज़बरदस्त। अलाह हू त सूरत में अची वियो आहे। ॿियो ॿुधाए। टीवीअ जो आवाज़ खोलियो वेठो आहे। कीअं तुंहिंजी आवाज़ हिते मूं ताईं सही पहुचंदी, मुंहिंजो तो ताईं पहुचंदो आहे? टीवी जी आवाज़ खे बंदि रखंदा कयो न त कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी। अस्सलाम वालेकुम। छा आहे माना छा हो इहो? केरु हो? हेलो अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम। टीवी जो आवाज़ बंदि। केरु पियो ॻाल्हाए? हाँ छा यार पने ता पढ़ी पे ॿुधाई मां हितां पियो ॻाल्हायां दोस्त। छा कजे छा कजे छा कजे। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम साईं। अस्सलाम वालेकुम साईं। साईं अस्सलाम वालेकुम साईं। हेलो अस्सलाम वालेकुम साईं। अस्सलाम वालेकुम साईं। अस्सलाम वालेकुम साईं। अस्सलाम वालेकुम साईं। छा माना कीअं कजे ज़िंदगी? बस मां प्रोग्राम ख़त्म करण वारो आहियां। हाणे प्रोग्राम जो वक़्तु तेज़ीअ सां पुॼण ते आहे। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। सर केरु पियो ॻाल्हाए? हेलो हेलो ख़ैर ख़ैर। अॼु हवा घणी पई लॻे ॿाहिरि लॻे थो? हा टीवी जो आवाज़ छो खोलियो वेठो आहे? टीवी जी आवाज़ खे म्यूट कर न मिठा साईं। अल्हम्दुलिल्लाह मां ख़ैर आहे, ख़ुशि आहियां। पर थोरी देरि खां पोइ मां लॻे थो एम्बुलेंस बि खणी वेंदा मूंखे हितां। टीवी जो आवाज़ बंदि कयो प्लीज़। जत साहब टीवी जी आवाज़ खे बंदि कयो। हाँ छा कजे। अस्सलाम वालेकुम दोस्तो अज़ीज़ो मूंखे पहिरीं परिचय अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मां हुसैन ख़ासकली पियो ॻाल्हायां। साईं साईं ख़ासकली साहब किथां पिया ॻाल्हायो? गडाप टाउन मां। ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्लाह जो शुक्र आहे। बिस्मिल्लाह भलीकार तव्हांखे दिलि जी गहराइयुनि सां पंहिंजी महफ़िल में। महिरबानी अदा। ॿियो छा हाल आहे? कीअं ज़िंदगी पई गुज़रे अहिड़ी महांगाई जे दौर में? ज़बरदस्त पई गुज़रे। वेरी गुड। ख्वाब हिकिड़ो मैसेज ॾियणो आहे अदा। कंहिंखे? अदा शहज़ाद चांदीअ खे। ॾेस मैसेज। पैसा खाई वई आहे? दोस्त है। मैसेज छा आहे? त सुभाणे याकूब वारी होटल चांहि पकोड़ा खाईंदासीं।
हाँ अची वियो मैसेज। खैर खैर महिरबानी कुर्ब लख थोरा थैंक यू वेरी मच तव्हांजो मैसेज पहुची वियो दोस्त ॾे साम्हूं सां पकोड़ा सुभाणे ज़रूरु होटल ॾेखारिजो ठीकु आहे। नेक्स्ट कॉलर जी तरफ़ सां अचूं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हाँ बा खैर केर पियो ॻाल्हाए? मोहम्मद सदीक सोलंकी सेवल शरीफ मुराद शाह। वाह वाह पाड़ो कहिड़ो जी पाड़ो कहिड़ो? मोहम्मद सदीक सोलंकी। पाड़ो घिटी कहिड़ी? घिटी मुराद शाह। घिटी कहिड़ी है? घिटी नंबर ना है गांव है वो गांव है ॻोठ है गांव ऐं ॻोठ में फ़र्क़ु है ज़िंदगी में। वेरी गुड घणो पद लॻंदो आहे सेवण खां वठी केतिरो कलाक खनि जो पंधु आहे? अधु कलाक जो पंधु आहे सेवण खां मुराद शाह जो ॻोठ। ठीकु आहे अॼु अरे पहाड़ लुॾनि पिया लॻे थो नेटवर्क जो प्रॉब्लम आहे वॾो। छा कजे आखिरी कॉल दा प्रोग्राम में शामिल रखूं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम डियर खुश आयो? डियर मां खुश आहियां तूं ॿुधा डियर ठीकु आहे? डॉन दादू अचो पकोड़ा समोसा सब शहबाज जमाली तरफा। वड़ा जमाली सब के वञा अरे जमाली लव यू खुदा की कसम है गाल दे अंदर वाली गाल दे बुधाई लव यू। चलो ख्याल मज़ो पे टीवी न बंद जा मज़े में ख्याल कजा टीवी थोड़ो खोले बैठा है दिसा बता है। हेलो थैंक यू सर थैंक यू सर लव यू प्रोग्राम जो वक्त आने पाजी पुजाणी थी पहुची चुको है मां वठो माने अवा खा इजाजत इंशाल्लाह जिंदगी किस्मत ई तबियत साथ नो तो वरी अवा सां थींदी अज खाजो दी है खमीस है ना हाँ वरी सूमर ता सां थींदी मुलाकात तेसि पाजो खोड़ सारो ख्याल रखजो इरफान डहर के असांजो दोस्त शुएब रिंद ऐं सैयद ख़ालिद शाह बुखारी साहब असां डायरेक्टर सफ़दर सुरियो आरिफ भाई MCR में ऐं जेके दोस्त हिन वक़्तु शो खे इंजॉय कनि पिया उन्हनि जी वॾी महिरबानी लख थोरा सो पाण वठूं था इजाज़त ऐं दुआनि में यादि रखिजो वेंदे सुठो सुहिणो गीत तव्हां सभिनी प्यारनि जे लाइ लव यू ऑल गुड नाइट टेक केयर हला भाई।